जन्नत जी हिक हूर चयो मामा हूरन जी सरदार जोर सा चो सुभान अल्लाह। तवज्जो भी कमी आहे, उलमा तस्दीक भी फरमाइंदा। आलिम साहब मौजूद है, हेडा भी आलिम साहब मौजूद है, उलमा जो दीदार भी कयूं, सरकार जी सना भी समाज के। जन्नत जी हिक हूर चयो मामा हूरन जी सरदार जन्नत जी हिक हूर चयो मामा हूरन जी सरदार या रसूल अल्लाह बुधायो, या रसूल अल्लाह बुधायो केड़े घोट जी क्वार जन्नत जी हिक हूर चयो मामा हूरन जी सरदार जन्नत जी हिक हूर चयो मामा हूरन जी सरदार या रसूल अल्लाह बुधायो केड़े घोट जी ख्वार जन्नत जी हिक हूर चयो मामा हूरन जी सरदार बर जाने वठा अगई इल्म में आने वठा चाहा थी बर जाने वठा अगई इल्म में आने वठा ओ मिठा मेरा जमींदड़ बीठी अर्ज गुजार जन्नत जी हिक हूर चयो मामा हूरन जी सरदार जन्नत जी हिक हूर चयो।